नाम तो सुना होगा। रसूल बख्श डायरी साहब, सब खां पहिरीं त तव्हांखे वेलकम आहे असांजे यूट्यूब जे सोजरे चैनल ते। ऐं मूंखे वॾी ख़ुशी थी आहे। तव्हां जो पूरो नालो छा आहे? मुंहिंजो नालो रसूल बख्श डायरी आहे। रसूल बख्श डायरी, तव्हां पंहिंजी फ़नी ज़िंदगी में पंहिंजो नालो चेंज न कयो? न, दोस्तनि कोशिशि कई त नालो चेंज थियणु खपे, पर मूं कोन चेंज कयो। अच्छा, इहो ॿुधायो त तव्हां पहिरियों PTV ते आयो या तव्हां ॿिए कंहिं चैनल ते एंट्री ॾिनी? पहिरीं त स्टेज ड्रामा कंदो हुउसि, पोइ PTV ते आयुसि, पोइ वरी रेडियो पाकिस्तान ते वियुसि। अच्छा, PTV ते तव्हां कहिड़े सन में आया? PTV ते 1983 में ग़ालिबन जनवरी या फरवरी जो महीनो हूंदो आयो। मां छो त PTV ते 1984 में आयो हुउसि ऐं मूंखे यादि नथो अचे त मां तव्हांखे किथे ॾिठो हुजे। मुमकिन आहे मूंखे यादि न हुजे। इहो इतफ़ाक़ थी सघे थो, छाजे करे त हाणे ज़ाहिर आहे चैनल हिकिड़ो हुयो ऐं आउं डेली अचण जी कोशिशि बि कंदो हुउसि, पर कॾहिं कॾहिं मूंखे वरी पोइ 6-6 महीना साल बि थी वेंदो, छाजे करे PTV ते कमु वठणु जेको सो ॾाढो ॾुखियो हूंदो। अच्छा, मोस्टली तव्हां जेके ड्रामा कया PTV ते उहो साईं मरहूम मोहम्मद बख्श समेज जा कया हुया? बिल्कुलु बिल्कुलु, समेज साहिब जा मूं तमामु घणा ड्रामा कया, भले पोइ हुन में सोलो प्ले हुजनि या सीरियल्स हुजनि, पर हुन जो कमु मूं घणो कयो। अच्छा, मूंखे यादि थो अचे तव्हां समेज साहिब जा के यादगार सीरियल कया, उहे नाला ॿुधाईंदो? जीअं हाणे मुंहिंजो माइनर रोल हो 1983 में जेका मूं सीरियल कई, उनजो नालो साम हो। उहा हिकिड़ी माइनर मुंहिंजो कैरेक्टर जेको माइनर हो, पर मूंखे यादि आहे ऐं शायदि दोस्तनि खे बि यादि हुजे, छाजे करे आगा रफ़ीक जी लिखियल हुई ऐं समेज साहिब जी प्रोडक्शन हुई। उनखां पोइ ॿिया खोड़ सीरियल थिया, अॼु बि सीरियल थी, ऐं रूप हज़ार हिकिड़ी सीरियल हुई 1992 में थी, उर्दू सीरियल, उहा यादगार सीरियल हुई मुंहिंजी। अच्छा, इहो ॿुधायो त रूप हज़ार उर्दू में हुई ऐं ॿिया ड्रामा तव्हां मोस्टली सिंधी में कया, त तव्हांखे तकलीफ़ त न थी उर्दू ड्रामे में? न, तकलीफ़ त कोन थी, थोरी ॿोलीअ जी तकलीफ़ थी, पर उन में समेज साहिबु असांखे ॾाढो गाइड कंदो, ॿुधाईंदो हो त उर्दू लफ़्ज़ जेको आहे उहो कीअं ॻाल्हाइजे, उन जो जेको उचार आहे उहो कीअं हुजणु खपे। त उन तमामु घणी महिनत कई असां ते, बल्कि मूं ते छा, असां जेके मेन रोल करण वारा हुआसीं, अकरम शेख, अहमद मेमून, त टिनी ते तमामु घणी महिनत कई। अच्छा, इहो ॿुधायो त समेज साहिबु मरहूम खां अलावा तव्हां ॿियनि कहिड़नि प्रोड्यूसर्स वटि कमु कयो PTV जे? मूं हारून साहब जो ड्रामो कयो, हिकिड़ो लॉन्ग प्ले कयो, ज़र्द पतों का बन, उहो कयो। उनखां पोइ हिकिड़ो स्टूडियो प्रोग्राम थींदो महराण मैग जे नाले सां, उहो उन जा काफ़ी एपिसोड कया, मतिलबु हिकिड़ा 2 कैरेक्टर हूंदा आहिनि, ए न ॿियो न त, इन जो हिकिड़ो हुयो टाइटल। ऐं उनखां पोइ फैज़ साहब जा ड्रामा कया, अलाह साईं उनखे जन्नत नसीब करे, हारून साहब खे बि अलाह साईं जन्नत नसीब करे। बादल जमाली जा सीरियल कया, ड्रामा कया, बेदिल मसूर साहब जा कया, त ईअं मुख़्तलिफ़ दोस्तनि जा, सभिनी जा, महिरबाननि जा मूं ड्रामा कया। मरहूम मंज़ूर मक्सी सां तव्हां को कमु कयो? मक्सी साहब सभु कयो, मूंखां ॻाल्हि विसरी, मक्सी साहब जो मरहूम जो 2-3 सीरियल मूं कया, जीअं हिकिड़ो हुयो सॾु पंध, उहो कयो, या हिकिड़ो हुयो दीवारें जे नाले सां, शायदि को नालो हुयो हुनजो, मूंखे हींअर नालो यादि कोन थो अचे, पर उहा उर्दू सीरियल हुई, उन में मुंहिंजो 7-8 क़िस्म जो कमु हो। मोर ॾाणा मोर, उहो उन्हनि जो हुयो, उहो कयो। अच्छा, डायरी साहिबु, अक्सर माण्हू मूंखे चवंदा आहिनि त रसूल बख्श डायरी ऐं तुंहिंजी शिकिल मिलंदी आहे, तव्हां किथे पाण में ॿाहिरि त न आहियो? हा, मूंखे बि इहो चवंदा आहिनि, बल्कि मूंखे तव्हांजे करे इहो वॾो हिकिड़ो बेनिफिट मिलियो त यार उहो फलाणी सीरियल में, हालांकि मुंहिंजो जेको कमु हूंदो उहो सपोर्टिंग रोल हूंदो, माइनर रोल हूंदो, तव्हांजो मेजर सपोर्ट ऐं लीडिंग रोल हूंदा हुया, त पोइ मूंखे बि चवंदा त यार उहो फलाणो ड्रामो जेको न, उन में तव्हां सोझरे जो रोल कयो, जीअं आईनो में तव्हां कयो, त मूंखे इहो बेनिफिट मिलंदो हो तव्हांजे करे, त यार हीउ उहो साॻियो आहे। आउं चवंदुसि न दा, उहो कोन आहियां, उहो असांजो दोस्त आहे असलम भुट्टो साहिबु, तमामु सीनियर आर्टिस्ट आहे, उनजो आहे। पोइ मतिलबु क्लियरिफिकेशन कंदासीं, पर इहो बेनिफिट मूंखे मिलंदो रहियो। अच्छा, आईनो में हमेशह तव्हां मूंखे अचे मुंहिंजे ख़्यालनि मां कढंदा हुयो यूनिवर्सिटी जे कॉरिडोर्स में, उते मां तव्हांखे जुमिलो चवंदो हुउमि त प्यारा ज़िंदगी ॾाढी ॾुखी थिए, ॾाढी ज़ालिम थिए, इहो तव्हां थोरो एक्टिंग करे ॿुधाईंदो?
प्यारा ज़िंदगी ॾाढी ॾुखी अथई, ॾाढी ॾुखी अथई। माशाअल्लाह। अच्छा इहो ॿुधायो त PTV खां पोइ वरी ॿिया चैनल शुरू थिया, KTN आयो, सिंध TV आयो, उते तव्हां छा छा कयो? उते बि ॼाण KTN आई त KTN ते मूं काफ़ी सीरियल्स कया ऐं सोलो प्लेज़ बि उते थींदा हुआ, उहे बि कया ऐं सिंध TV ते बि काफ़ी कमु कयो। घणे क़दुरु KTN ते कमु कयो, पोइ सेकेंडली सिंध TV ते कयो, पोइ वरी आवाज़ आयो या वरी धरती पायो, महिराण पायो, पोइ उन्हनि ते थोरो थोरो कमु कयो, पर घणे क़दुरु मूं KTN ते ऐं सिंध TV ते कमु कयो। अच्छा तव्हां कॉमेडी बि काफ़ी कई, जेको मूंखे यादि थो अचे, त कॉमेडी ऐं सीरियस रोल में तव्हांखे कहिड़ो फ़र्क़ु महसूसु थियो? असल में छा आहे त असां मतिलबु आउं त हिकिड़ो नंढिड़ो एक्टर आहियां, पर आउं कोशिशि कंदो आहियां त थोरो उन्हनि कैरेक्टरनि खे सम्झां त भई कॉमेडी जो जेको मैनरिज़म आहे उहो अलॻि आहे, सीरियस रोल हुजे या ट्रेजिडी हुजे या नेगेटिव जेके असांजा मुख़्तलिफ़ रोल्स थियनि था, त कोशिशि कंदो आहियां त उन्हनि खे पहिरीं सम्झण जी कोशिशि कयां त रोल उहो छा थो चवे, त हिन जी अदायगी कीअं हुजणु खपे। पोइ आउं कोशिशि कंदो आहियां, पोइ किथे किथे ज़ाहिरी आहे उणाई रहिजी वई हूंदी, बाक़ी कोशिशि कंदो आहियां सुठे करण जी। अच्छा डायरी साहब इहो ॿुधायो, एक्टिंग खे तव्हां छा था सम्झो, कीअं था भायो त एक्टिंग को एतिरो आसान आहे जो हर माण्हू करे सघे? मुंहिंजी नज़र में एक्टिंग ॾाढी ॾुखी आहे, छाजे करे त हिकिड़ो मतिलबु हिकिड़ो कूड़ आहे, कूड़ खे सच साबित करिणो आहे। जीअं मिसाल हिकिड़ो आउं हींअर कमु कयां त मूंखे रोल हिकिड़ो को ट्रेजिडी रोल मिले थो, जंहिंमें मूंखे इहो आहे त भई आउं कंहिंखे रुआड़ियां, मतिलबु एक्टिंग अहिड़ी कयां जो अॻिलो माण्हू रोए, त मतिलबु हाणे उहा शइ मूंसां थी त न आहे, उहो ड्रामो आहे, पर आउं उनखे हक़ीक़त बनाइण जी कोशिशि कंदुसि, त इहो सम्झो हिकिड़ो कूड़ आहे, कूड़ खे हिकिड़ो सच साबित करणु इहो ॾाढो ॾुखियो आहे। अच्छा हिकिड़े एक्टर थियण जे लाइ माण्हू खे छा करणु खपे तव्हांजी नज़र में? एक्टर खे छा, उहो सॼी ज़िंदगी में इहो आहे त माण्हू पढ़े थो त पढ़ण लाइ महिनत करणु खपे, एक्टिंग करे थो, एक्टर थिए थो या एक्टर जे लाइ सोचे थो त उनखे पोइ महिनत करणु खपे। पढ़ियलु लिखियलु हुजणु जेको आहे उहो तमामु ज़रूरी आहे। असांजे एक्टर खे त ख़बर पवे त भई हे जेको जुमिलो लिखियलु आहे इन जी माना छा आहे। जेसिताईं तव्हांखे माना जी ख़बर न पवंदी तेसिताईं तव्हां सुठा परफॉर्मर नथा थी सघो। अच्छा इहो ॿुधायो त तव्हां हिकिड़ो सीरियल कयो मुंहिंजो लिखियलु KTN ते, नालो हो त मुंहिंजो ख़्यालु आहे सोना तू न वञ लाड, सोना तू न वञ लाड, ऐं तव्हांजो ऐं मुंहिंजो हुन में रोल हूंदो। हा बिल्कुलु, ऐं ॾाढो इंजॉय कयोसीं। उनखे तव्हां कीअं था ॾिसो? यार असलम साहब मूंखे उहो मतिलबु प्राइवेट चैनल्स जे हवाले सां न एॾो सुठो लॻो, ईअं न त सिर्फ़ु मुंहिंजो कैरेक्टर, पर उहो टोटल ड्रामो ॾाढो सुठो हुयो। ऐं हिकिड़ो त तव्हां सुठो लिखियो, ॿियो समय साहब जेको उनजी जेका डायरेक्शन ॾिनी न उहा तमामु बहितरीनु हुई, लोकेशनूं ॾाढियूं सुठियूं हुयूं, एक्टर असांजा सलाह साहिबु हूंदो, नजमा काविश साहिबा हूंदी हुई, त तव्हां हो त ईअं लॻे पियो त असांजी हिकिड़ी न का सुठी प्रोडक्शन PTV टाइप जी प्रोडक्शन ईअं लॻी मूंखे ॾाढो मज़ो आयो उन सीरियल में। अच्छा तव्हां मुंहिंजी डायरेक्शन जे हेठि बि काफ़ी कमु कयो आहे, त तव्हां हाणे मां तव्हांजे साम्हूं बीठो आहियां त उहा तव्हां मुंहिंजी तारीफ़ न कजो ऐं बिल्कुलु सही ॻाल्हाइजो। हिकु डायरेक्टर जी हैसियत में मां ऐं हिकिड़ा ॿिया दोस्त तव्हां कहिड़ो फ़र्क़ु था महसूसु कयो? मूं पहिरीं अर्ज़ु कयो जेको त भई तव्हां ॻाल्हि कई भई एक्टर खे कीअं थियणु खपे, त हाणे उन में पढ़ियलु लिखियलु जेको हुजणु आहे न उहो तमामु ज़रूरी आहे। त हाणे असांजा दोस्त, कुझु दोस्त, ईअं ज़रूरी कोन्हे त सभई दोस्त जेके उहे मूं वांगुरु अणपढ़ियल हुजनि, पर सभई दोस्त जेके उहे पढ़ियल लिखियल हूंदा, पर तव्हां कुझु वधीक पढ़ियल लिखियल आहियो त तव्हांखे ख़बर आहे डायरेक्शन जी, तव्हां डायरेक्शन पढ़ी आहे त डायरेक्शन कीअं थींदी आहे, डायरेक्टर खे डायरेक्शन कीअं करणु खपे, तव्हांखे शॉर्ट डिवीज़न जी ख़बर आहे त कीअं शॉर्ट डिवीज़न कजे, त तव्हां बनिस्बत असांजे ॿियनि दोस्तनि जे बहितर रहियो। मुंहिंजे नज़र में तव्हां सुठो कमु कयो था ऐं सुठो कमु करे सघो था अञा बि। माशाअल्लाह। अच्छा तव्हां तमामु घणनि सीनियर एक्टर्स सां बि कमु कयो, साईं शफ़ी सां, साईं सलाहुद्दीन तुनीअ सां, गुलाब चांडे सां, इहे तमामु वॾा एक्टर हुया ऐं अॼु जे दौर में उहे काफ़ी वीचारा जेका एक्टिंग रिटायर थी विया आहिनि, हाणे तव्हां सीनियर्स में सम्झिया था वञो, तव्हां पंहिंजी सीनियरिटी जे मुतलिक़ कीअं था सम्झो पाण खे? असल में छा आहे त हाणे अॻे वारो जेको कमु हूंदो उहो कोन पियो थिए, मूंखे बि कमु कोन थो अचे, जेको मुंहिंजो साम्हूं वारो दोस्त आहे उनखे बि एतिरो कमु कोन थो अचे। छा आहे की त PTV ते त हिकिड़ी तरबियत गाह हुई, असांजा जेके प्रोड्यूसर हूंदा उहे कोर्स करे ईंदा, ईअं वरी असांजो जेको राइटर हूंदो उहो बि तमामु वॾो अदीब हूंदो। त हाणे जेके दोस्त अचनि था त उहे उन्हनि आसान सम्झो आहे कम खे, त हीउ ॾाढो आसान आहे, सो उहो
को मसइलो ई कोन्हे को। त मुंहिंजी नज़र में अञा वधीक महिनत कंदा त शायदि सुठो हिकिड़ो असांजा सुठा एक्टर पैदा थी सघनि था। त मुंहिंजे ख़्याल में असां सभिनी दोस्तनि मूं समेत असां सभिनी खे महिनत करणु खपे त जीअं हिकिड़ा असांजो जेको ख़्यालु असांजो पोइते रहिजी वियो आहे शायदि कॾहिं उहो भरिजी सघे। अच्छा डायरी साहब, तव्हां हिन मुंहिंजे सोजरे चैनल जे तवसु सां असांजा जेके दोस्त आहिनि, तव्हांजा जेके फैन्स आहिनि, उन्हनि खे कहिड़ो मैसेज था ॾियो? मैसेज इहो ॾींदुसि एक्टिंग जे हवाले सां त एक्टिंग में त ज़ाहिरी आहे पढ़णु खपे, उन डायरेक्शन जे हवाले सां पढ़णु खपे, परफॉर्मेंस जे हवाले सां पढ़णु खपे, ऐं जेके दोस्त असांजा पढ़नि पिया उन्हनि खे अञा वधीक पढ़णु खपे ऐं दिलि लॻाए पढ़णु खपे, हिकिड़े इश्क जे तौर ते पढ़णु खपे। त जीअं असांजूं मुंहिंजूं पर्सनल जेके उणायूं रहिजी वियूं शायदि उहे आउं न करे सघियुसि, त उहे दोस्त असांजा उहे कमु करे सघनि। तव्हांजी वॾी महिरबानी। महिरबानी।